नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे रियाज़ में ख़बर ॾींदा हलूं त सऊदी अरब हुकूमत उम्रे ऐं ज़ियारत ते लॻियल पाबंदियूं ख़त्म करे छॾियूं। अॼु खां पोइ مسجد الحرام में उम्रे जी अदायगी مرحليوار शुरू थी वई है। सऊदी अरब 7 महीने बाद مرحليوار उम्रे जी अदायगी जी इजाज़त ॾिनी है। उम्रे जी इजाज़त 3 मरहलनि में ॾिनी वई है। शाही फरमान मूजिब SOP तहत पहिरियों मरहलो 4 अक्टूबर यानी अॼु खां शुरू थींदो, जंहिंमें 6000 सऊदी शहरी उते मौजूद परॾे उम्रे जी शहादत हासिल कंदा। يلا يا شيخ، طريق يا سيد، طريق يا شيخ، هذا السلام عليكم. يلا حج. يلا حج. يلا يا شيخ. العربية. اللهم صل على محمد. मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।